उमेर रुबाब जो जागीरदाराने निज़ाम ख़िलाफ़ लिखियल किताब अज़ान इनक़लाब जी महूरती तक़रीब कराची जे मक़ामी होटल में कोठाई वई, जंहिंमें अदीबनि, कानूनदाननि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। महूरती तक़रीब खे ख़िताब कंदे उमेर रुबाब चयो त 6 साल अॻु 17 जनवरी ते मेहड़ में क़यामत बर्पा करे मुंहिंजे वालिद, चाचे ऐं ॾाॾे जा लाश ॾिना विया, पर आउं उन्हनि क़ातिलनि खे गोलीअ जो जवाब कलम सां ॾिनो आहे। ही किताब जागीरदारी सरदारी निज़ाम ख़िलाफ़ अज़ान आहे। हिन किताब लिखण जो मक़सद सिंध जे माण्हुनि खे जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ शऊर ॾियणु आहे त जीअं सिंध अंदरि ॿी का उमेर रुबाब यतीम न थिए। हुन वधीक चयो त सभिनी मसइलनि जो हल सियासी जिदोजहद में आहे ऐं वक़्तु अचण ते ज़रूर सियासत कंदसि। तक़रीब में हाफ़िज़ नईमुर रहमान चयो त असांखे मुख़्तलिफ़ नस्लनि, फ़िरक़नि, अक़ीदनि में विरहाए जागीरदारी निज़ाम खे मज़बूत बणायो वियो आहे। जागीरदारी माइंड सेट न रुगो ॻोठनि में पर शहरनि में बि मौजूदु आहे। प्रोफेसर सलीम मेमून चयो त उमेर रुबाब 6 सालनि दौरान तमामु वॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, पर कॾहिं बि मायूस न थी आहे। माई जिंदो बि ज़ुल्म ख़िलाफ़ विढ़ी उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो। उमेर रुबाब माई जिंदो जो तसलसुल आहे। ट्रांसजेंडर अॻवान शहज़ादी राय चयो त सरदारी ऐं सरमाएदारी निज़ाम अवाम दुश्मन आहे। औरतूं समाज खे तब्दील करण में अहम किरदार अदा करे सघनि थियूं। तक़रीब खे आरिफ रिंद, डॉक्टर फरहान ईसा, एडवोकेट शहाब ओस्ते, दस्तगीर भट्टी, एडवोकेट सलाहुद्दीन पंवर, मोमिन मेमून ऐं मारवी ऐवान ख़िताब कयो। तक़रीब दौरान आमना रियाज़ कोराई उमेर रुबाब खे भेटा तौर नज़म पढ़ियो। एडवोकेट सफ़दर चांडियो, जस्टिस माजिदा रिज़वी, आमिर नवाज़ वड़ाइच पिणु ख़िताब कयो ऐं मंसूर अब्बासीअ शाह भिटाईअ जी वाई पेश कई। आख़िर में आयल महिमाननि खे शील्ड्स ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया।